सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लु मालूम मिल्लत दाइमन अबदा। मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइरो, रब सुब्हानहु व तआला जा अहिड़ा अज़ीम एहसान जिन जो को मिसाल इंसान खे दुनिया में न मिले, उन्हनि एहसाननि मां हिकु ही बि आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे पंहिंजे मञण वारनि ऐं मुस्लमान बाननि मां बनायो आहे ऐं ही बि रब सुब्हानहु व तआला जो एहसान आहे जो असांजो इस्लाम सां अल्लाह हिकिड़ो अहिड़ो दिली ताल्लुक़ जोड़ियो आहे जो उन दिली ताल्लुक़ जे बुनियाद ते मुसलमान पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजी मुसलमानीअ जी शाहिदी ऐं सबूत ॾियण जे लाइ पंहिंजे ज़िंदगीअ जी पंहिंजी ताक़त, तवानाई, मेहनत ऐं मशक़त सर्फ़ करे थो, जीअं हिन ॻाल्हि जी शाहिदी ॾेई सघे त इहो मुसलमान पंहिंजे रब सुब्हानहु व तआला खे मञण वारो आहे ऐं इहो माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु पंहिंजे रब सुब्हानहु व तआला खे राज़ी करण खां सवाइ ॿियो नथो रखे। अल्लाह वहदहु ला शरीक लहू खां दुआ आहे त असां सभिनी खे इहो मक़सदु नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, अॼु हे अव्हां जे मुहल्ले में मस्जिद ठही आहे। मस्जिद जो तअल्लुक़ ख़ालिसतन रब सुब्हानहु व तआला सां। हिन मस्जिद खे असां कंहिंजो ज़ाती जॻह न चवंदा आहियूं, कंहिंजो मक़ाम ऐं महलो न चवंदा आहियूं, पर हिन मस्जिद खे अल्लाह जो घर कोठींदा आहियूं। जेको बि माण्हू ठाहींदो आहे त मस्जिद ठाहींदो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला जे लाइ, अल्लाह जे रज़ा जे लाइ। इन मस्जिद खे पंहिंजी ओताक न सम्झबो, पंहिंजी मिल्कियत न सम्झबो, पंहिंजी ज़ाती जाइ न सम्झबो। अहिड़ी शइ नाहे जो ॾिने खां पोइ मोटी सघे। दुनिया में वापार थियनि, तिजारतूं थियनि, हिक ॿिए खे माण्हू तोहफ़े सुखड़ी हेबे में का शइ ॾे, इहे सभु मोटी सघनि, इहो मुमकिन आहे। पर रब सुब्हानहु व तआला जे रज़ा कारण जॾहिं माण्हू मस्जिद ठाहे थो ऐं उन मस्जिद में जमात जी निमाज़ जी हाणे अल्हम्दुलिल्लाह इशा पढ़ीसीं, बाज़ाब्ता तौर ते मस्जिद ठाहींदड़नि अॼु मस्जिद खोली ऐं मुसलमान जमा थी इन में निमाज़ अदा करे विया। इन मस्जिद जो ताल्लुक़ रब सुब्हानहु व तआला सां जुड़ी वियो। हाणे इहो सौदो अल्लाह सां नाक़ाबिल वापसी थी वेंदी। इहा मस्जिद जंहिं ॾींहं खां तामीर थी, जंहिं ॾींहुं इन में निमाज़ थी जमात सां आम खुलियल मस्जिद में, इहा मस्जिद रब सुब्हानहु व तआला जे घर सां हाणे मनसूब थी वई। क़यामत जे ॾींहं ताईं इहा टुकरी जिथे हाणे अॼु असां वेठा आहियूं इन खे मस्जिद चई, इहा अल्लाह सुब्हानहु व तआला जो घर लेखी ॿियो कुझु न इन खे दुनिया में मुंहिंजो घर हुजे, अव्हां जो घर हुजे, ओताक हुजे, जाइ जॻह हुजे, इन खे तब्दील करणु मुमकिन आहे। अॼु घर ठाहियो अथसीं, सुभाणे ओताक ठाहियूंसि, सुभाणे ओताक कई अथसीं, वरी ॿिए ॾींहुं इन खे ड्राहे दुकान ठाहे छॾींदासीं, वरी दुकान ठाहियो अथसीं, वरी इन खे मैदान करे छॾियूं, इहो सभु मुमकिन आहे। पर रब सुब्हानहु व तआला जो ही घर जंहिं ज़मीन ते ठहियो, हाणे क़यामत जे ॾींहं ताईं असांखे हक़ कोन्हे त इन मस्जिद खे हटाए असां इन जे जाइ ते ॿियो कुझु करे सघूं। छो त दुनिया जे जहान में इहो उसूल आहे त जंहिंजी जाइ जॻह हूंदी उन मालिक खां मोकल वठी ऐं उन खे तब्दील कबो, या ख़रीद कबी या मोकिलाइबो। मां अर्ज़ कंदुमि मुंहिंजो घर आहे, अव्हां खे कम में आहे, तव्हां मूंखां मोकिलाईंदो या ख़रीद कंदो, पोइ जॾहिं मां अव्हां जे हवाले कंदुसि त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे त उन खे दुकान ठाहियो, उन में ओताक ठाहियो, उन में स्कूल ठाहियो, उन में मदरसो ठाहियो, अव्हांजी मर्ज़ी आहे। पर हिन मस्जिद जो मालिक जॾहिं माण्हू तामीर करे ऐं हिन में खोलियो, मुसलमान सिफ़ ॿधी बीठा, निमाज़ जमात सां थी वई, हाणे इहा मस्जिद मालिक हवाले कईसीं रब सुब्हानहु व तआला जी। हाणे इहा मोकल केरु ॾे त इहा मस्जिद रहे? रब सुब्हानहु व तआला खां मोकल वठी सघे थो केरु? न थींदो। माना क़यामत जे ॾींहं ताईं हीअ मस्जिद ठही वई। अल्लाह सुब्हानहु व तआला शाल हिन मस्जिद खे क़यामत ताईं आबाद रखे। पर मुंहिंजा अज़ीज़ो, इहा आबादी अल्लाह जा घर आबाद रहंदा ई रहंदा, पर इहा मुसलमाननि जी सआदत आहे जो उन्हनि जी ज़िंदगी रब शाल हिन पंहिंजे घर सां आबाद रखे। माण्हू खोड़, मुसलमान खोड़, पाड़ेदार खोड़, इहे सभु थींदा आहिनि, पर उन माण्हूअ जी क़िस्मत भली मस्जिद आबाद थींदी आहे। ॿियो छॾियो हिकिड़ो पाड़े जो नाबीनड़ो, को अंधड़ो, को मंडड़ो, को माज़ूरड़ो, को बीमारड़ो, को कुराइड़ो, को ग़रीबड़ो अचे, को न को निमाज़ पढ़ंदो, को आज़ान चवंदो, को मस्जिद ते छंड को ॾेई सफ़ा कंदो, उहो अल्लाह जो घर आबाद रहंदो ई रहंदो। पर उन बाने जी ज़िंदगी आबाद थींदी जेको हिन रब सुब्हानहु व तआला जे घर सां ताल्लुक़ जोड़े। सो अल्लाह वहदहु ला शरीक लहू खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे दिलि जो ताल्लुक़ हिन पंहिंजे घर सां ठाहे।
मां अर्ज़ कयां त दुनिया जे जहान में असां दुनिया वारनि माण्हुनि सां ताल्लुक रखंदा आहियूं कंहिं अमीर कबीर जे उता कितां वेंदा आहियूं त उते सम्झंदासीं त हिन जो जेकॾहिं असां सां ताल्लुक जुड़ी वियो त असांजी इज़त थी पवंदी माण्हू कोठींदा त साईं फलाणे अमीर जो दोस्त आहे फलाणे नवाब जो दोस्त आहे फलाणे चङे मुड़ुस जो इहो माण्हू दोस्त आहे पोइ माण्हू इन हवाले सां मूंखे इज़त ॾींदा पर मां अर्ज़ कयां त अल्लाह सुब्हानहु व तआला थो फरमाए त इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ इज़त जेका अथव सभु रब सुब्हानहु व तआला अथव दुनिया जे हिन जहान खे तव्हां इज़त जो जहान नथा चई सघो इहा ॻाल्हि असांखे सम्झणु खपे छो त इज़त इन खे चइबो आहे जो इहो पटको मथे ते पवे त वरी लहे न हिकिड़े माण्हू खे तव्हां हिते वठी मोहल्ले जो चङो मुड़ुस करे ऐं पटको ॿुधायोसि पर अठे ॾींहुं वरी जुमे जे मजमा में हुनजो पटको लाहे चयोसि बाबा तूं अॼु चङो मुड़ुस न आहे बसि असां ॿिए खे था ॿुधायूं पोइ इहा इज़त थी कम जी थी न थी असुल रब सुब्हानहु व तआला वटि अहिड़ो इज़त जो नुस्ख़ो आहे जो उहो हिकिड़ो दफ़ो माण्हू खे मिलियो त मरंदे मरी वञे क़बर में वञे इहा इज़त धार न थींदी माण्हू क़बर खां पोइ हशर में उथंदो इहा इज़त हथ न छॾींदी हशर खां पोइ वञी तेसीं ताईं न छॾींदी जेसि ताईं रब ताला जी रज़ा ऐं जन्नत में बाने खे पहुचाए कामयाबीअ जे रस्ते ते मंज़िल ते पहुचाए पोइ उहा हथ कढंदी चवंदी हाणे तूं अहिड़े मक़ाम ते पहुतो आहे जिथे तोखे ॿी कंहिं इज़त जी घुर्ज कान्हे सो इहे इज़त जा सरचश्मा हे अलाह जा घर अथव मुंहिंजा अज़ीज़ो इन जो मिसाल ॿुधायां मोहल्ले में हे असांजो मोहल्लो आहे फर्ज़ कयो हिन मोहल्ले में मुख़्तलिफ़ माण्हू हूंदा ग़रीब बि हूंदा अमीर बि हूंदा के मुआशरे में अॻवानी करण वारा माण्हू हूंदा के चङा मुड़ुस बि हूंदा मां अर्ज़ कयां त जेकॾहिं असांजे इलाइक़े जो MN MPA बि अची निकिरे हिन मस्जिद जे मुसले ते हिनखे न बीहारी आहे कंहिंखे बीहारबो हाफ़िज़ुल क़ुरान खे आलिम दीन खे ॿियो को हिन मुसले ते बीहण जे लाइक़ न आहे छो त इन माण्हूअ क़ुरान मजीद जी इज़त पाती आहे हिकिड़े ॾींहुं इन हाफ़िज़ ग़रीब जे बचड़े क़ुरान यादि कयो उनखे दिस्तार ॿधाईसीं क़ुरान यादि करण जी वरी इन क़ुरान सां इन ताल्लुक जोड़ियो क़ुरान जो इल्मु पढ़ी वियो हिकिड़े ॾींहुं इहो आलिम थियो वरी साईं जलसो थियो वरी उन जलसे में हिनखे दिस्तार ॿधाईसीं आलिम थियण जी त साईं हिन क़ुरान ऐं नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत पंहिंजे दिलि में सांढी आहे हाणे अॼु उनखे सुन्नत जो पटको था ॿधायूं इहो पटको अहिड़ो आहे जो इहो कॾहिं लहे बि न आलिम थियो छुटो इहो इल्म जी कॾहिं डिग्री खसींदोसि दुनिया जी डिग्री न आहे जो खसियोसि इहा डिग्री आहे क़ुरान जी इहा डिग्री आहे अलाह जी इहा डिग्री आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया जी हुजे हा त को कॉलेज का यूनिवर्सिटी चवे हा साईं इहा डिग्री कूड़ी आहे खसियोसि हाणे इनखे नाअहल करार था ॾियूं पर जेको आलिम क़ुरान जी डिग्री हासिल करे वियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी डिग्री हासिल करे वियो क़यामत ताईं इहा डिग्री इनखे न खसबी इन जो मिसाल अथव तव्हां वटि को डॉक्टर हुजे को प्रोफेसर हुजे को इंजीनियर हुजे को वॾो माहिर हुजे को साइंसदान हुजे को जहाज़नि उॾाईंदड़ हुजे पर उन जो इहो कमु रहंदो आहे हिकिड़े मख़सूस मुदत ताईं डॉक्टर साहिब तेसीं ताईं जेसि ताईं इहो चुस्त आहे घुमी फिरी सघे थो तेसीं ताईं इनखे डॉक्टर चइबो हाणे जेकॾहिं इन जी पुछा कबी साईं डॉक्टर साहिब चयो साईं वीचारो रिटायर थी वियो हाणे घर वेठो आहे इंजीनियर बि ईअं थींदो साइंसदान बि ईअं थींदो वॾो माहिर बि ईअं थींदो पर तव्हां आलिम आहे हज़रत साईं हाफ़िज़ साहिब जन अलाह ताला उन्हनि जो सायो ऐं छांव असांजे मथां हमेशह रखी हज़रत साईं हाफ़िज़ ग़ुलाम रसूल साहिब जन जूनड़ा कुराड़ा थी विया आहिनि हर को अञा वञी हथों वधीक मोहबत सां भाकुर पाए निर्ल ते चुमी ॾींदो हथनि ते चुमी ॾींदो छाजे करे जो आलिम दीन आहे इज़त घटि थी की न वधी वई जॾहिं नौजवान हा त उन्हनि सां भाकुर पाए रुॻो मिलंदा हुआसीं पर हाणे कुराड़ा बुज़ुर्ग आलिम था ॾिसूं क़ुरान जा हाफ़िज़ुल क़ुरान हदीस शरीफ़ जा हाफ़िज़ुल हदीस वरी क़ुरान मजीद जा मुफ़स्सिर ऐं अलाह ताला जी दीन जा मुबल्लिग़ इनखे हाणे जॾहिं ॾिसबो त कुराड़ो ॾिसी वधीक मोहबत कंदासीं घणो अदब कंदासीं घणो भाकुर पाईंदासीं ऐं वॾी चुमी ॾींदासीं जेका माण्हू पंहिंजे अबे खे बि शायदि न ॾींदो आहे उहा हिननि खे ॾिबी छाजे करे उन्हनि खे डिग्री आहे क़ुरान जी इन्हनि खे डिग्री आहे सुन्नत जी रब सुब्हानहु व तआला असांखे इन इज़त सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजा अज़ीज़ो इहा इज़त कहिड़े घर सां वाबिस्ता हिन घर सां वाबिस्ता जंहिंजे छत हेठो तव्हां वेठा आहियो अल्लाह ताला शाल असांजो सही ऐं सचो दिली ताल्लुक़ हिन रब जे घर मस्जिद सां जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए मां अर्ज़ कयां त असां दुनिया जे जहान में इज़त जे धोखे में आयल आहियूं असां दुनिया घणनि पैसनि खे इज़त सम्झंदा आहियूं असां वॾी बिल्डिंग ऐं जाइ ठाहिण खे इज़त सम्झंदा आहियूं बाज़ार में वॾो दुकान जेकॾहिं धंधो मतल हुजे त उनखे इज़त सम्झंदा आहियूं मुंहिंजा अज़ीज़ इहा इज़त न ठही इहा काफ़िर खे बि मिलंदी आहे इहा बेफ़रमान खे बि मिलंदी आहे इहा बुछड़े माण्हू खे बि मिलंदी आहे इहा मुआशिरे जो अहिड़ो रद्दी इंसान हुजे जो केरु उन सां हथ मिलाइण न चाहे उन खे बि मिलंदी आहे पर हीअ इज़त जेका क़ुरान जी अथई इज़त जेका रसूल करीम जे फर्माबरदारी जी अथई इज़त जेका रब खे रब करे मञण जी आहे न इहा महज़ फर्माबरदार खे मिलंदी महज़ इज़तदार खे मिलंदी महज़ हाफ़िज़ खे मिलंदी महज़ आलिम खे मिलंदी ऐं इन इज़त हासिल करण जे लाइ दुनिया जहान में दुनिया जूं जंहिंखे असां इज़तूं सम्झूं था पैसे वारी ॾोकड़ वारी उहा सभु पैसनि सां हासिल थींदी पर हिन क़ुरान जी इज़त जे लाइ कॾहिं मदरसे वारनि पैसो घुरियो आहे त साईं ॿार दाख़िल करायो अथव इन जी फीस ॾियो
इन ॿार दाख़िल करायो अथव, इन जो तव्हां पंहिंजो कार्ड भरियो, इन जो हेतिरो हेतिरो जमा करायो, साईं एडमिशन ॾियो, इन जी रहाइश ॾियो, इन जो खाधो पीतो, बल्कि चवंदासीं त तव्हां ॿार जमा कराइण आया आहियो, छॾण आया आहियो मदरसे में, वेहो त ॿार खे त असां यको सॼी ज़िंदगी खाराईंदासीं, पर तव्हांजी बि महिरबानी कयो जो बचिड़ो पंहिंजो क़ुरान पढ़ाइण जे लाइ। इहो रब सुभाणे ताला जे रिज़्क़ जो प्रोग्राम अथव जेको असां सभिनी जे अखियुनि जो सबूत आहे। असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह हिते तव्हांजे स्कूल कॉलेज में काथे ॿार खे बिस्कुट बि न ॾींदा। तव्हां वटि ॿार स्कूल में पढ़नि था, फीसियूं बि वॾियूं वठंदा, पर हिकिड़ो बिस्कुट बि जेकॾहिं वठंदा हुते त पैसनि सां मिलंदो। तव्हांजा बचड़ा जेके हिते अलाह जो क़ुरान पढ़ण विया आहिनि, इन जो लटे कपिड़े खां खाधे पीते खां दवा इलाज ताईं वेंदे जेकॾहिं मोटी ॻोठ थो वञे, भाड़ो कोन्हे त उस्ताद उहो भाड़ो हुनखे 5 रुपया हथ में ॾींदो त वञी घर पुॼ, अॿे असां मिली वरी मोटी अचां। अल्लाह सुभाणे व ताला ईअं रिज़्क़ जा मसइला हल करे छॾिया आहिनि, छो त रिज़्क़ त अल्लाह ताला मुस्लमान खे ॾिनो आहे, काफ़िर खे ॾिनो आहे, मञण वारे खे ॾिनो आहे, न मञण वारे खे ॾिनो आहे, ॿियो त छॾियो, पर रिज़्क़ रब सुभाणे व ताला हलाल मुर्दार जानवर खे ॾेई छॾियो आहे। पोइ हिन क़ुरान पढ़ंदड़ खे रब साईं रिज़्क़ न ॾींदो? असां क़ुरान छॾे वेंदा आहियूं रुॻो रिज़्क़ जे करे। मां अर्ज़ु कयां त मुस्लमान अॼु पंहिंजे दिलि ते हथ रखी ॾिसनि त पंहिंजे बचनि खे असां क़ुरान छो नथा पढ़ायूं। भला असां कलमे ईमान जे करे इहा ॻाल्हि त सम्झीसीं त इन्नल इज़्ज़त लिल्लाहि व लिरसूलिहि व लिलमुमिनीन, रब हिन क़ुरान में फरमायो त इज़्ज़त अथव अल्लाह जी, इज़्ज़त अथव रसूलुल्लाह जी, इज़्ज़त अथव उन्हनि जी जेको अल्लाह ऐं रसूल जे मथां कलमो पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह त त मोमिन थी वई, हाणे इज़्ज़त तुंहिंजी आहे। पोइ साईं इज़्ज़त जे लाइ छा करिणो आहे? दुनिया जे इज़्ज़त जे लाइ त वॾा पापड़ था वेलियूं। असांखे पैसा हासिल करणा आहिनि, वापार बि कंदासीं, तिजारतूं बि कंदासीं, नौकरियूं बि कंदासीं, टोकरियूं बि मथे ते खणंदासीं, अलाए छा छा कंदासीं। रब तुंहिंजे इज़्ज़त हासिल करण जे लाइ अल्लाह थो फरमाए त इज़्ज़त जो नुस्ख़ो हे क़ुरान मजीद अथव तव्हां वटि, हाणे हिन खे हासिल कयो त तव्हां इज़्ज़त वारा थी वेंदा। अल्लाह त फरमाए यरफ़अल्लाहु लज़ीना आमनू मिनकुम, अल्लाह ताला मोमिननि खे त मिड़ई मथे कयो आहे, पर वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, जिन क़ुरान जो इल्म हासिल कयो अल्लाह त फरमाए इहे मथे वॾी इज़्ज़त वारा। त मुंहिंजा अज़ीज़ो, दुनिया जे हिन जहान में तव्हां उलमा खे ॾिसो, तव्हां हुफ़ाज़ खे ॾिसो, तव्हां क़ुरान मजीद वारनि खे ॾिसो, अल्हम्दुलिल्लाह रब सुभाणे व ताला इन्हनि खे इज़त ॾिनी आहे। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजा खीसा पैसनि सां भरियल आहिनि, पर घिटीअ सां लंघे थो त हर को माण्हू को हुनखे उथी हथ ॾियण जे लाइ तयारु न आहे। पर तव्हांजो बचिड़ो हाफ़िज़ुल क़ुरान आहे, आलिम दीन आहे, हितां लंघंदो त उनखे 100 माण्हू सलाम अलैकुम चवंदा। मुस्लमान ॿियनि सां असांजो वास्तो न आहे, छो त असां आहियूं मुस्लमान मुआशिरे जा माण्हू, या त हुजूं काफ़िर मुआशिरे जा, पोइ काफ़िरनि खे लिखियूं, काफ़िर खे असां टको न लिखींदासीं, हुन असां सां कहिड़ी हमदर्दी कई आहे। इस्लाम में कलमे में असां सां साथ थियो आहे, न थियो आहे त पोइ असांजी हुन सां बिरादरी कान्हे। अल्लाह त फरमाए त इन्नमल मुमिनून इख्वा, कलमे पढ़ंदड़ तव्हां पाण में भाई रहियो। कलमे जी बिरादरी ऐं भाई पी असांजी, इन भाई पीअ में असां हाफ़िज़ खे इज़त ॾियूं, आलिम खे इज़त ॾियूं, कारीअ खे इज़त ॾियूं, नेक सालेह खे इज़त ॾियूं। छाजे करे? जो उनखे रब सुभाणे व ताला दीन जी दौलत ॾेई इज़त वारो बणायो आहे। इहा इज़त आहे न जो सभु हेतिरा माण्हू जमा थी आलू हाफ़िज़ साहिब खे बीहारींदासीं, भली ग़रीब मिस्कीन हुजे, घर में मानी बि न हुजे, मानी बि तव्हां खणी ईंदो, खाराईंदोसि, ऐं आलू मुसलद करे बीहारींदोसि। भला के वॾे सेठे खे बीहारींदो, क़ुरान नथो अचे, सवाल ई पैदा नथो थिए। माना इज़त जो सरचश्मो क़ुरान अथव, इहो असांखे सम्झणु खपे। त मुंहिंजा अज़ीज़ो, असां हे क़ुरान मजीद छॾे एॾी ग़लती था कयूं जो असां इज़त जो नुस्ख़ो छॾे ॾिनो आहे। हिते जेकॾहिं बाज़ार में हिकिड़ो वापारु अचे, सौदो अचे वॾे फ़ाइदे वारो, हिकिड़ो कपिड़ो अचे लाथो आहे, वापारी ट्रकियूं कपिड़े जूं लाथियूं अथई, उहो वठो त उनजे वठण सां अलाए केतिरो फ़ाइदो थी थो वञे। हाणे हिकिड़ो वापारी जो उनखे हथ ई न लाहे त तव्हां सभु चवंदव न फिलाणो चरियो आहे, हर को माण्हू इन मों पियो थो पाए नफ़ा फ़ाइदा कमाए, पर हे इन खे वठे ई नथो। त इन खे असां चरियो चवंदासीं जेको दुनिया जे सौदे में फ़ाइदो नथो वठे। असां इन क़ुरान मजीद खे छॾे जेको दुनिया जे फ़ाइदे वारो किताब, दुनिया जी ज़िंदगी इज़त वारी गुज़ार आहे, इन जो किताब, असांजी क़बर वारी ज़िंदगी इज़त सां गुज़रे उहो किताब, असांजो क़बर में जॾहिं हशर थींदो, उथी बीहंदासीं रब जे आलो 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो, इंतज़ार जी घड़ी हूंदी, उहे उन में इज़त इन क़ुरान वारे खे जो रब फरमाईंदो त दुनिया जा अमीर, दुनिया जा कबीर, दुनिया जा नेक, दुनिया जा सालिह, ॿिया सभु जो सभु ॿाहिरि बीहनि, पर क़ुरान वारा तूं अचु मुंहिंजे अर्श जे छांव जे हेठो अची बीह। इहा इज़त रब सुभाणे ताला इन हशर जे मैदान में ॾींदो। इन खां पोइ जॾहिं वरी जन्नत जो फ़ैसिलो थींदो त रब सुभाणे व ताला क़ुरान मजीद वारे खे चवंदो त तुंहिंजी त नजात आहे, तोखे त सर्टिफिकेट आहे, पर तोखे एज़ाज़ में असां खोड़ टिकेटूं था ॾियूं, पंहिंजे ख़ानदान मां उहे माण्हू वठी वञ, जेकॾहिं तूं न हुजे हा त उन्हनि खे जहन्नम में वञा, पर हिनखे वठी हली वञ, तुंहिंजे इज़त में उहे जन्नत हलिया वञा। मुंहिंजा अज़ीज़, इज़त इन खे चइबो अथव रब सुभाणे व ताला शाल इज़त हासिल करण में असांखे धोखे खां बचाए। बाक़ी यार असां इंसान ॾाढो धोखे खदाल आहियूं, ऐं रब साईं क़ुरान में ॿुधायो आहे वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, रब तो फरमाए त मूंखे ज़माने जो कसम आहे, इंसान नुक़सान में था वञनि। मां अर्ज़ु कयां त असां पंहिंजे हालात ते, पंहिंजे दिलि ते हथ रखी ॾिसूं त असां क़ुरान हासिल कयो आहे, न कयो आहे त असां खसारे ऐं नुक़सान में था वञूं। रब साईं शाला असांखे इन खसारे ऐं नुक़सान खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हा, खसारो कोन थींदो, असांजो वक़्तु हथों न आहे वियो। मां अर्ज़ु कयां ॿियो सभु छॾियो,
हींअर वेठा आहियूं, हींअर रुगो अज़म ऐं इरादो कयूं त रब साईं असां हिन तुंहिंजे क़ुर सां सचा थींदासीं, रब साईं असां तुंहिंजे नबी सोने जे दीन सां सचा थींदासीं। जेको क़ुर नबी साईं सेखारे वियो, जेको क़ुर ऐं दीन ऐं पंहिंजी सुन्नत नबी सोनो छॾे वियो आहे, असां इहो पाण बि सिखंदासीं, पंहिंजे बचनि खे बि सेखारींदासीं। इहो अज़म करे तव्हां मस्जिद में उथो, घर न पहुचो, रस्ते ते मरी वञो, रब जेकॾहिं क़ुर जे आलिमनि वारी लिस्ट में न उथारे त तव्हां हाइफ़ ॾिजो। छो त अलाह अहिड़ो क़ुर में असांखे वाइदो ॾिसियो आहे। अलाह थो वणे त जेको पंहिंजे घर मां इहो इरादो निकिरे त मां अलाह जे पासे थो वञा, छो त क़ुर सिखण जो इरादो कंदव, दीन सिखण जो इरादो कंदव त इहो अलाह जे पासे सफ़र आहे। मां अर्ज़ु कयां न, जेको बि असां फील्ड वठंदा आहियूं, जेको बि रस्तो वठंदा आहियूं न, उहो रस्तो असांजो उन कम जो हूंदो आहे। मां अर्ज़ु कयां हिकिड़े माण्हू खे सफ़र करणो आहे त बस्ती वञी टिकेट वठंदो, हिकिड़े माण्हू खे धंधो करणो आहे त वञी मार्केट में बीहंदो त उतो सौदो ख़रीद करे दुकान ते विकिणा, हिकिड़े खे सब्जी विकिणी आहे त उहो सब्जी मार्केट में बीही वञी सब्जी जो सौदो वठी विकिणंदो। पर अलाह थो फरमाए त तूं मुंहिंजे राज़ी करण जो इरादो कर, इन में तोखे ढंगणा टपड़ कोन वठणा पवंदा, न दुनिया छॾणी पवंदई, रुगो दुनिया जे हिकिड़ो पासे ॾे तोखे टाइम कढणो पवंदो त तूं अलाह जो दीन सिखे थो। हिकु त तुंहिंजे दिलि में इहा नियत ऐं अज़म हुजे, छो त ईमान अथव इन नाले जो, इक़रारुम बिलिसान, ज़ुबान सां चवंदासीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, व तस्दीकुम बिल क़ल्ब, दिलि असांजी मञे त इहो कलमो सचो आहे ऐं असां मोमिन आहियूं, व अमलुन बिल अरकान, ऐं असांजे जिस्म मां इहे आसार ज़ाहिर थियनि। रब साईं ईमान जे मुज़ाहिरे जे लाइ असां खां रोज़ाने घणो अमल घुरियो आहे, कहिड़ो घुरियो अथई? को बि कोन। दुकान था हलायूं, 10-10, 12-12 कलाक ड्यूटी था कयूं, नौकिरी पढ़ाई तगारी था खणूं त सुबुह खां शाम ताईं था खणूं, पढ़ाई नौकिरी था कयूं त 30 ॾींहं उन जी हाज़िरी था ॾियूं, तॾहिं मसदो हो 4% आख़िरी तारीख़ ते असांजे हथ में रखी। अलाह थो फरमाए त तो कलमे जो ऐं मूंसां सचाईअ जो ऐं मुंहिंजे बंदगीअ जो मुआहिदो कयो अथई, हाणे इन जो ज़ुबान सां इक़रार की, तुंहिंजी दिलि मञे थी? हा साईं बिल्कुलु मञे थी। अलाह थो फरमाए इन जो अमली मुशाहिदो करा, मूंखे इन जो शाहिद ॾे। शाहिद इहो आहे त 5 वक़्त रोज़ाने अचे हिन मस्जिद में नमाज़ पढ़े। मां अर्ज़ु कयां जेकॾहिं ईअं न हुजे त मां अव्हां जे ॻोठ जे माण्हुनि खे कोन थो सुञाणियां। फर्ज़ु कयो त हितां जो मां घिटीअ मोहल्ले पाड़े में ॾिसां ॿाहिरि को माण्हू बांग जो अचे त मां त तकिड़ो अचे मस्जिद में बीठुमि, पर हाणे जेके जेके मस्जिद में आया इन्हनि जे लाइ पक थी वई त इहे मुस्लमान आहिनि, बाक़ी जेके न आया उनजी ख़बर न आहे त मुस्लमान आहिनि अलाए कोन। अलाह तो फरमाए त कलमे पढ़ंदड़ तूं पंहिंजे कलमे जो जहिड़ी तरह ज़ुबान सां इक़रार कयो आहे, अहिड़ी तरह दिलि सां तस्दीक जी ॻाल्हि बि करे थो, तुंहिंजी दिलि खे रब थो ॼाणे, छो त दिलि में छा अथई मूंखे कहिड़ी ख़बर। पर जेकॾहिं को अलाह जो वली बि अचे निकिरे, उनखे बि पतो न पवंदो त मुंहिंजे दिलि में छा आहे। रब थो फरमाए त यालम ख़ाइनतल अय्युन व मा तुख़फी सुदूर इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, सीननि में जेके माण्हू जे में राज़ आहिनि उहो रब अलीम आहे, रब ॼाणदा। अलाह तो हाणे बाक़ी तूं मुस्लमान मुआशिरे खे इहा शाहिदी ॾेखार त तुंहिंजे लाइ दर दीवार, सिज चंड, सितारा, आसमान, धुड़ ककर, ज़मीन, ज़मीन ते जेका आबादी आहे, ॿियो त छॾ, पर हिकु हिकु शइ तुंहिंजे लाइ, हे ज़मीन जो ज़रो ज़रो जेको वारीअ जो लॻल आहे न, क़यामत जे ॾींहुं इहा शाहिदी ॾींदई त रब हे तुंहिंजो बानो मोमिन हो, तुंहिंजे घर में आयो, तोखे सजदो कयईं, असां इन जा शाहिद आहियूं, बाक़ी दिलि में छा अथसि रब तूं थो ॼाणे। अलाह तव्हां तव्हां शाहिदी ॾिनी, शाहिदी क़बूल। अलाह सुब्हानो व तआला शाला असांखे सचो मोमिन बणाए। मुंहिंजा अज़ीज़ो, हे मस्जिदियूं तामीर करणु इहो सभु ईमान जो कमु आहे। ईमान जा दुकान त ठही विया, पर हाणे दुकान ते जेको सौदो न वठे त उहो बुख मरे, त हुनजो ॾोहो पंहिंजो बाज़ार खुली पई आहे। हिकिड़ो माण्हू बुखार में पियो थो हुड़के, हाणे चयोसि बाबा स्टोर खुलिया पिया थी वञे, बुखार जी टिकी वठी खा, मथे जे सूर जी टिकी खा, लही वेंदी। हाणे मस्जिदियूं त ठही वयूं, आबाद थी वयूं, उते जेकॾहिं असां अचे पाण इन मस्जिद में पंहिंजे ईमान जो सौदो न वठंदासीं ऐं ईमान में असां जेकॾहिं कसारा रहिजी वञूं त पोइ इन में मस्जिद जो ॾोह किन अलाह जो ॾोह किन इमाम जो ॾोह, कंहिंजो ॾोह? दर खुलियो पियो आहे मस्जिद जो, वक़्तु को कोन्हे, पाणी वुज़ू जो लॻो पियो आहे, सभु सहूलियतूं लॻियूं पयूं आहिनि, पखा लॻा पिया आहिनि, बतियूं लॻी पयूं आहिनि। हा घर में न हूंदो त न हूंदो, पर हिते मुस्लमान कोशिशि करे एतमाम करे जनरेटर बि हणंदा, बतियूं बि हणंदा, बैटरियूं बि हणंदा, त जीअं निमाज़ पढ़ण वारे खे ॾुख न थिए। एतिरा सभु अलाह सुब्हानो व तआला जा अहसान आहिनि। ऐं जेको माण्हू ईंदो आहे ॿियो न आहे न, रुगो एतिरो पुछंदो अथसि हिकिड़ी रुपए जी अगरबत्ती खणी ईंदो आहे, अचे भितड़ी में हणंदा प्यार निमाज़ी अचनि था, हुनजे लाइ ख़ुशबू हुजे। एतिरा माण्हू एहतमाम ऐं कोशिशूं कनि था जेको माण्हू पंहिंजे घर में न आहे कंदो। पोइ बि जेकॾहिं असां हिन मस्जिद में न अचूं, मस्जिद खे आबाद न कयूं, त पोइ पंहिंजी बदबख्ती आहे। अलाह ताला शाल असां सभिनी मुस्लमाननि खे ख़ासि तौर ते अॼु मां हिन मोहल्ले वारनि जे लाइ दुआ थो कयां त रब साईं असांखे इन बदबख्ती खां बचाए। अलाह ताला असांजो तालुक़ ऐं असांजे दिलि जो मज़बूत तालुक़ हिन मस्जिद सां जोड़े, त जेको असां कलमो पढ़ी रब खे पंहिंजे ईमान ॾियण जो इक़रार करे बीठा आहियूं, उन इक़रार खे अलाह ताला शाल सचे थियण जा जेके 5 शाहिद आहिनि रोज़ानो न हिन मस्जिद में अचूं त हिन मस्जिद जो कख पन क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾींदो रब वटि, त रब हे बानो मूं वटि 5 दफ़ा रोज़ हाज़िर थींदो। अलाह सुब्हानो व तआला शाला असांजे मस्जिद खे असां मुस्लमाननि सां आबाद करण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह मुंहिंजा अज़ीज़ मां तॾहिं अर्ज़ु कयोमांव त मस्जिदियूं आबाद रहंदियूं ई रहंदियूं। तव्हां असां न अचूं त अलाह जा मलाइका हिते वेठा ई वेठा हूंदा, उहे अलाह जो हम्द ऐं सना तस्बीह कंदा, पर वक़्तु आहे उन माने जो जेको हिन मस्जिद खे अचे आबाद करे ऐं वक़्तु पुठी थो ॾे उन माण्हू खे जेको दर ते मस्जिद हूंदी हिन मस्जिद में नथो अचे। अलाह सुब्हानो व तआला शाला असांखे हिन पंहिंजे घर आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मस्जिद ठाहिणु, मस्जिद खे सफ़ा करणु, मस्जिद में रोशनी करणु, इन जो रब सुब्हानो व तआला वॾो अजुर कयो अथव।
अल्लाह ताला हिन कुरान मजीद में फरमायो त इन्नमा मा कान लिल मुशरिकीन अन यअमुरु मसाजिद अल्लाह, मुशरिक माण्हू खे हक़ ई कोन्हे त उहो अल्लाह जो घर आबाद करे। मुशरिक अल्लाह खे जॾहिं हिकिड़ो करे नथो मञे, हे असांजो घर मस्जिद हूंदी आहे, हिन में क़िबला घणा ठाहींदा आहियूं कि न? 2 टे क़िबला आहिनि, हेॾे असांजो आहे, हेॾे वरी ॿिए जो, हेॾे टे जमाती जो हेॾे हूंदो, हिकु मस्जिद, हिकिड़ो क़िबलो, हिकिड़ो अल्लाह। अल्लाह तो फरमाए जेको माण्हू मुशरिक हूंदो आहे, मां सां गॾु शिरक कंदो, उन जो क़िबलो ई हिकु कोन्हे त उहो मस्जिद कीअं ठाहींदो? मस्जिद हिकु मेहराब सां ठहंदी आहे, ॿिनि सां न ठहंदी आहे। जॾहिं मेहराब मटिजण जो हुकुम थियो मदीने शरीफ़ में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां, त मस्जिद को अक्सर ॾह मुंहुं फेराए वरी बैतुल्लाह शरीफ़ ॾे करे छॾियो, हाणे वरी मेहराब हिकु थी वियो मस्जिद। त मेहराब मस्जिद खे हिकिड़ो आहे, रुख मस्जिद में हिकिड़ो आहे, इमाम हिकिड़ो बीहंदो आहे, सिफ़ सिधी थी बीहंदी आहे, ऐं सभु माण्हू हिकिड़े इमाम जे पोयों निमाज़ पढ़ंदा आहिनि, ऐं वक़्तु निमाज़ जो हिकिड़ो थींदो आहे, जमात हिकिड़ी थींदी आहे। इहे सभु कम आहिनि। ऐं पोइ इहे जॾहिं कम तॾहिं माण्हू कंदो जॾहिं हिकु अल्लाह खे मञे। अल्लाह ताला जेको मां सां गॾु ॿिए खे शरीक मञींदो, इनखे न मस्जिद ठाहिण जो हुकुम, न मस्जिद में अचण जो हुकुम, न मस्जिद में निमाज़ पढ़ण जो हुकुम। मुशरिक आहे इन्नमल मुशरिकून नजसुन फला यक़रबुल मस्जिदल हराम। असांजे हिननि मस्जिदनि जो ताल्लुक़ अथव बैतुल्लाह सां। असां मेहराब जो रुख़ किथे रखंदा आहियूं, ओ सिधो करे कोशिशि कंदा आहियूं त जीअं बैतुल्लाह ते सफ़ा तुक सिधा करे बीहारियो। अल्लाह ताला त मुशरिक खे हक़ ई न आहे त हिननि मस्जिदनि जो जेको मर्कज़ आहे बैतुल्लाह, उन में अचण जी इजाज़त न आहे। हाणे मुशरिक न ईंदो आहे मके शरीफ़ वञो त मके खां 20 किलोमीटर ॿाहिरि बोर्ड लॻो पिया त गैर मुस्लिम मुशरिक ॿाहिरि हले, हेॾे न अचे, छो त अल्लाह ताला मना करे छॾी आहे। अल्लाह तो फरमाए तो मुशरिक के हक़ ही कोन्हे त अल्लाह ताला जो घर मस्जिद आबाद करे। इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। मस्जिद उहो आबाद कंदो जंहिंजो अल्लाह ते ईमान हूंदो, जंहिंजो क़यामत जे ॾींहं ते ईमान हूंदो। माण्हू मुबाहिद हुजे, पंहिंजे रब खे हिकिड़ो करे मञे, इन माण्हू खे हक़ आहे त इहो माण्हू मस्जिद आबाद करे। व अक़ाम सलात, ऐं निमाज़ बि पढ़े। मस्जिद ठाहे पर निमाज़ न पढ़े, पोइ त मज़ो न आहे न साईं। अल्लाह सुब्हानो व तआला जहिड़ी तरह असांखे मस्जिद ठाहिण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, रब सुब्हानो व तआला शाला असां सभिनी खे हिन मस्जिद खे आबाद करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मां अर्ज़ु कयां त मस्जिद आबाद रहंदी, पर यार हिन घर में अचण सां जहिड़ी तरह कंहिं अमीर जे ओताके में वञी उन जे सॾ सुलह ते हाज़िर थिबो आहे त अमीर राज़ी थींदो आहे। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजो ऐं तव्हांजो ऐं रब सुब्हानो व तआला जो मिसाल अथव हिकिड़ो। अल्लाह जे रसूल अहिड़ा सुहिणा मिसाल ॾिना आहिनि जो हिकिड़े मिसाल ते असां गौर करे हली पऊं त असांजी ज़िंदगी सोन थी वञे। फरमायूं त हिकिड़ो मिसाल ईअं अथव जो हिकिड़ो वॾो अमीर हुजे, हिकिड़ी जाइ ठाहे, पोइ पंहिंजो हिकिड़ो सॾीदड़ एतमाद वारो माण्हू मोकिले त वञी सभिनी खे कांड ॾेई आहे त हिते अचो मां दावत थो कयां। फरमायूं त पोइ माण्हू जेको ईंदो, अमीर हुते दस्तरखानो लॻायो आहे, दावत विछाई अथई। फरमायूं था त पोइ जॾहिं जेको ईंदो त अचे दावत खाईंदो, उहो अमीर बि हुननि ते राज़ी थींदो ऐं दावत बि मिली। फरमाइनि त जेको न ईंदो त दावत बि न खाईंदो, अमीर ॾमीर बि यार मुंहिंजे सॾ ते न आयो। फरमाइनि था त मुंहिंजो ऐं तव्हांजो ऐं रब जो मिसाल ईअं अथव जो अल्लाह ताला दुनिया ठाही आहे, रब साईं जन्नत दुनिया ठाही आहे ऐं मूंखे सॾीदड़ करे मोकिलियो अथई ऐं जन्नत में तव्हांजी महिमानी जा दस्तरखाना हणी छॾिया अथई, क़िस्मनि क़िस्मनि जा ताम। अमीर अहिड़ो अथई जो दुनिया जे जहान में हर अमीर वटि हर शइ तव्हां घुरंदो त न मिली सघंदी, पर रब थो फरमाए त तूं जे ज़ुबान सां घुर त जन्नत में उहा बि ॾींदोमांइ, पर ज़ुबान बंदि रख, रुगो दिलि में ख़्यालु कर त रब हीअ शइ खपे, अल्लाह तव्हां उते जो हाज़िर करे ॾिए। ऐं हे मस्जिदियूं हे क़यामत जो ॾींहुं जन्नत जो हिसो थींदव। हदीस शरीफ में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदा फरमाइनि त क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, हिसाब किताब हूंदो त हीअ मस्जिद वॾी ॾाची जी शकिल ते ॾींदी ऐं जमात जेका हूंदी सभु उन ॾाची जे मथां चढ़ी वेठी हूंदी ऐं बांगो उन जे वाग खां वठी काहे हलंदो, पुल सिरात टपाए सिधो वरी जन्नत में छॾी। इहा हाणे तव्हां वटि त ठही आहे, बाक़ी यार हाणे हिन ते सीट वठण सो तव्हां असांजो वक़्तु आहे। रब साईं शाल असांखे इहो वक़्तु नसीब करे जो असां पाण असांजा बचड़ा सभिनी खे वठी अॼु हिन अलाह जे घर सां तालुक़ जोड़ायूं त असांजे दुनिया में बि इज़त, माण्हू नेक निमाज़ी इज़त वारो थिए। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिं माण्हू खे ॾिसो त हर वक़्तु तव्हांखे मस्जिद में थो लभे। हाणे हिकिड़ो माण्हू आहे पाड़े में हिते आयासीं, अदा हे फलाणो काथे आहे, यार निमाज़ जो वक़्तु आहे, पक मस्जिद में हूंदी। अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न, अहिड़ा ॾिठा अथव माण्हू निमाज़ जो वक़्तु थिए, यार हिते दुकान बंदि अथई, पक ॻोल्हे मस्जिद में हूंदी, छो चई निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। निमाज़ जो वक़्तु हमरा ॾिसो त दुकान हेठि थो करे, छो चई निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। माण्हू धंधे तो उथियो थो वञे, छो चई निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। घरों टपो ॾेई उथियो वुज़ू करे भॻो थो वञे, काॾे चई निमाज़ जो वक़्तु थियो आहे। अल्लाह जा रसूल था फरमाइनि जंहिं माण्हू खे तव्हां पक ॻोल्हे अचे मस्जिद में लहो, जॾहिं बि ॻोल्हणो हुजे वक़्तु निमाज़ ते अचे, कि अदा हिते वेहेसि मस्जिद वटि, ॼाण आई निमाज़ का। अल्लाह जा रसूल था फरमाइनि इन माण्हू जे लाइ शाहिदी ॾेई छॾियो त इहो ईमान वारो आहे। पोइ हाणे ईमान जो सामान तव्हांजे दर ते पियो आहे, अल्लाह ताला शाला असांखे इन खाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त हिन मस्जिद खे ॿिली आबाद कयो, छो त मस्जिद आबाद कबी त सभिनी जे लाइ रहमत आहे। ऐं हीअ मस्जिद अल्लाह जो घर एॾे इज़त वारो अथव जो हितां असां सितारा ॾिसंदा आहियूं, ॿाहिरि निकिरंदा आहियूं, बिजली न हुजे सितारा ॾिसूं, को नंढो सितारो को वॾो सितारो, वरी के टेड़ू के कतियूं, वरी साईं के वॾा, वरी कुतुब तारो, सभु ॾिसंदा आहियूं। मलाइक आसमान तो वेही तव्हां असांखे हिते मस्जिद में ॾिसंदा अथव। ओ हीअ नंढी मस्जिद, नंढो सितारो, यार इहो चिमके थो छा आहे, चई बाबा इहा शहदाद कोट जी फलाणी मस्जिद आहे।
हे यार थोड़ो वॾो आहे, हे बाबा वॾी मदरसे वारी मस्जिद आहे, हे वॾी आहे, हे शहर जी फलाणी वॾी जामे मस्जिद अथई, जीअं सफ़ा वॾी थी भरे, हा इहा मस्जिद नबवी शरीफ़ अथई, हे सफ़ा वॾो शहा अथसि, हा इहो बैतुल्लाह शरीफ़ अथई, हिक ॿिए खे मलाइक वेही ॾेखारींदा आहिनि तो मथां। हाणे अहिड़ियूं जॻहूं जिते मलाइक वेही हिक ॿिए खे हीअं आङुरी करे ॾेखारनि, असां मुस्लमान रुॻो हीअ 5 क़दम भरे सो बि अल्लाह अकबर जे सर ते न अचूं, पोइ असांजी बदबख्ती न आहे। अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे इन बदबख्ती खां बचाए। रब सुभाणे व तआला असांजो तालुक़ हिन मस्जिद सां। इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़द मेन गेट गिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख, मोबाइल नंबर 030132933775।